दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे ड्रामा सीरियल पापनगर। अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल पापनगर जी अचण वारे एपिसोड जे बारे में। अॻियां छा थींदो हिन एपिसोड में ऐं छा कहाणी बीहंदी छा न थींदो। दोस्तों तव्हां ॾिठो जंहिंमें बराज ख़ान काफ़ी माण्हू क़ैद कयूं वेठो आहे ऐं पंहिंजे भाउ खे सके खे बि मिल्कियत जे करे क़ैद कयूं वेठो आहे। त पोइ हू ॿियनि ते छा रहम कंदो, ॿियनि ते त अञा वधीक ज़ुल्म करे रहियो आहे। जीअं तव्हां ॾिठो त मजू लाड़ खे बि क़ैद कयूं वेठो आहे। अहिड़े हिसाब सां दोस्तों हिकु ज़ालिम वॾेरे जी कहाणी हली रही आहे ड्रामे में। जीअं जीअं ड्रामो अॻिते क़िस्तूं वधंदियूं तीअं तीअं ज़ुल्म हिन जो राबेल ताईं बि पुॼी वेंदो, मल्हार ताईं बि पुॼी वेंदो, सारंग ताईं बि पुॼी वेंदो ऐं शेरदिल ताईं बि इन बराज ख़ान जो ज़ुल्म पुॼी वेंदो। उन्हनि खे बि क़ैद करण ऐं मारण जूं धमकियूं ॾींदो ऐं हुन ॿिए भाउ खे बि पंहिंजूं बलाज ख़ान धमकियूं ॾेई रहियो आहे। तूं बि अगरि मिल्कियत जो हिसो घुरियो तोखे बि मां पूरे करे छॾींदुसि। दोस्तों हीअ कहाणी थोरी पुराणी आहे, 25-30 साल पोइना या 30-40 साल पोइना जे हिसाब सां। अॻे वॾेरा क़ैद कंदा, उन्हनि जूं निजी जेलूं हूंदियूं। बहरहाल हिंदौर में जेलूं त न आहिनि, लेकिन थोरो चेंजिंग थी वई आहे। वॾेरा ॿिए तरीक़े सां पुलिस जे हथां ग़रीबनि खे मराईंदा आहिनि, अॻे पाण क़ैद कंदा हुआ। बहरहाल एतिरो फ़र्क़ु ॾेखारियो वियो आहे। थोरी कहाणी पुराणी आहे, लेकिन ड्रामो पोइ बि सुठो हली रहियो आहे पापनगर। ऐं अॻिते जीअं जीअं एपिसोड हिन जा वधंदा वेंदा तीअं तीअं ड्रामो दोस्तों हिकु नए जेको आहे न स्पेल में जीअं दाख़िलु थींदो ऐं बहितरीनु ई बहितरीनु थींदो वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त। जी अपडेट सुठी लॻी त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।